बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, आया शौकत अली मंगी, सब्जेक्ट फिज़िक्स। अॼु असीं कुझु स्टडी कंदासीं कुछ मुख़्तलिफ़ सिस्टम के हवाले से, ख़ास कर असांजी साइंस ऐं फिज़िक्स जेका हिकिड़ी साइंस की बुनियाद है या ब्रांच है। उन बिहाफ ते असां जेका स्टडी था कयूं था पिया, त उहा साइंस खां स्टार्ट था कयूं पिया। द वर्ड साइंस कम्स फ्रॉम लैटिन वर्ड सेंटिका विच मीन्स द नॉलेज आर नो। हाँ असां ॾिसूं था त जेको असांजो साइंस आहे उहा पहिरियां खां वठी जेको टे चौथे पंजे क्लास खां 8 क्लास ताईं पढ़ंदा हुआसीं असां जनरल साइंस। वरी जॾहिं असां 9th मैट्रिक में ईंदा आहियूं त पोइ असांजे कुझु उन साइंस जूं ब्रांचूं थींदियूं आहिनि ऐं जिन में असां क्लासीफाइड थी वेंदा आहियूं या अॻिते हली करे टुटंदी आहे। हाणे अचो आयासीं बेसिकली जेको वर्ड साइंस आहे उहो लातिनी ॿोली जेके लफ़्ज़ साइंटिका मां वरितलु आहे, जंहिंजी माना आहे इल्मु जा ॼाण। हाँ उहो इल्मु उहा ॼाण जेका असांखे कंहिं न कंहिं लॉ के तहत, कंहिं कानून के तहत या कंहिं उसूल किरदार कानून के तहत मिले थी पई, उहा असां जेकी शइ नॉलेज आहे जंहिंखे असां साइंसी नॉलेज या साइंसी इल्मु था चऊं पिया। उन खां पोइ इट मीन्स द स्टडी ऑफ साइंस इज़ सिस्टमेटिकली नॉलेज। हाणे उहा नॉलेज आहे जेका कंहिं न कंहिं सिस्टम ते, कंहिं न कंहिं बुनियाद ते बीठल बि हूंदी आहे। या तो वह ऑब्जर्वेशन मुझे एक्सपेरिमेंटली तौर ते उहा नॉलेज मिले, थियरिटिकली उहा मिले, कंहिं लॉज जे तहत मिले, या असांखे कंहिं जर्नल तरीक़े सां मिले, पर उन जो को न कोई पोइ पस मंज़र हूंदो आहे। उनखे असां चयोसीं स्टडी ऑफ साइंस इज़ द सिस्टमेटिकली नॉलेज। हाणे असां उन साइंस के वरी क्लासीफाइड था कयूं पिया, यानी विरासत में था आणियूं पिया। हाणे जॾहिं साइंस मैदान में आयासीं त साइंस के मैदान में असांखे बेसिकली साइंस जेका आहे उहा ॿिनि पार्टनि में टुटे। हिकिड़ी नेचुरल साइंस जे अंदरि टुटे, ॿी असांजी सोशल साइंस जे अंदरि टुटे। हाणे नेचुरल साइंस जेका आहे उहा वरी टुटंदी आहे हिकु फिज़िकल साइंस में, ॿियो वरी बाबू बायोलॉजिकल साइंस में। हाणे फिज़िकल जेका सोशल साइंस आहे उहा असांजी पाकिस्तान स्टडी थी वई, समाजी अभ्यास थी वियो, ॿियो टियूं कुझु ॻाल्हियूं थी वियूं। हाँ उन्हनि खां हटी करे असां अचूं था पंहिंजनि टॉपिक्स ते। बाबा जेका नेचुरल साइंस आहे उहा फिज़िकल साइंस ऐं बायोलॉजिकल साइंस में टुटंदी। वरी फिज़िकल साइंस ते असां आयासीं त फिज़िकल साइंस में जेका आहे उहा फिज़िक्स आहे, केमिस्ट्री आहे, मैथमेटिक्स आहे, ऐं बायोलॉजिकल साइंस में स्पेशली असांजी ज़ोलॉजी ऐं उन खां असांजो बॉटनी जो तालुक़ु हूंदो आहे, यानी स्टडी ऑफ एनिमल्स ऐं स्टडी ऑफ प्लांट्स की गाल कंदा आहियूं। हाणे अचूं था पिया उन खां पोइ वरी ख़ासि स्पेशली फील्ड बाबा फिज़िक्स ते आयासीं। लफ़्ज़ असांखे उतां साइंस मां निकिरी करे हिकु ब्रांच जे तहत, हिकु शाख जे तहत हिकिड़ो असांखे लफ़्ज़ मिलियो आहे फिज़िक्स। जॾहिं वरी उन फिज़िक्स जी वरी साॻे तरीक़े सां असां स्टडी करणु शुरू कईसीं। द वर्ड फिज़िक्स कम्स फ्रॉम अ ग्रीक वर्ड फिज़िकोस, मीनिंग जेका आहे उहा नेचुरल आहे, यानी फिज़िक्स असांजे लाते ऐं यूनानी ॿोली जे लफ़्ज़ फिज़िकोस मां वरितल आहे, ऐं जंहिंजी माना आहे नेचुरल, यानी फितरी अमल या फितरत सां तालुक़ु रखंदड़। हाणे फिज़िक्स जेका स्टडी थी उहा हिकिड़ी का फितरत जे बारे में थी, का नेचर जे बारे में थी। खोड़ सारा कुदरत जा कानून आहिनि, कुदरत जूं ॻाल्हियूं आहिनि, जिन खे फिज़िक्स कंप्लीटली तौर ते उनखे डिफाइन कयो आहे, उनखे ॿुधायो आहे। हाणे फिज़िक्स असांजी उहा साइंस जी ब्रांच आहे जंहिंखे कंहिं हद ताईं क्वीन ऑफ साइंस बि चयो थो वञे पियो, त यार फिज़िक्स जेका आहे उहा साइंस जी का राणी आहे। आयासीं जॾहिं असांखे फिज़िक्स लफ़्ज़ जी माना आहे मिली, फिज़िक्स जेका आहे जी माना जेका आहे उहा मिली नेचुरल, त फस्ट जेका असांखे डेफिनेशन मिली हिकिड़ी कॉन्सेप्ट जो, ओल्ड कॉन्सेप्ट जंहिंखे चयो अथनि, त फिज़िक्स स्टडी ऑफ नेचर मिलियो। फिज़िक्स स्टडी ऑफ नेचर इट मीन्स असांखे जेका कुदरत जी ॻाल्हि आहे, कंहिं फितरत जी ॻाल्हि आहे, कानून जी ॻाल्हि आहे, उहा जेका स्टडी आहे उहा असांखे छा आहे नेचर जे तालुक़ु रखे थी पई। उहा नेचर में असां अचूं था बाबा साउंड बि आहे, हिकिड़ी नेचर आहे। हर इंसान जो पंहिंजो हूंदो आहे, हर पखी जो, हर जानवर जो मुख़्तलिफ़ तरीक़े सां असांजा साउंड हूंदा आहिनि, ऐं साउंड हमेशह लाइ हायर पोटेंशियल टू लोअर आहे, हीट आहे, हायर पोटेंशियल टू लोअर आहे, लाइट आहे, हायर पोटेंशियल टू लोअर आहे। साॻे तरीक़े सां उहे अचनि थियूं, सिज मां रोशनी अचे थी, धरतीअ ताईं पहुचे थी, इहो बि बाबा हिकिड़ो को नेचर सां तालुक़ु रखंदड़ आहे। साॻे तरीक़े सां हिकु इंसानु आहे, उनजो ॿिए खां बाबा आवाज़ु मटियल आहे, उनजो आउट ऑफ स्ट्रक्चर मटियल आहे फिज़िक्स में, उहो उन्हनि में कुझु चेंजिंग आहिनि। साॻे तरीक़े सां बाबा जेकर असां हीट जी ॻाल्हि था कयूं त हीट बि हायर पोटेंशियल टू लोअर पोटेंशियल, मथां खां बाबा हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी ॾे वेंदी आहे। इहे सभु शयूं छा आहिनि,
उन वक्त जे अंदर असां हिनखे नेचर में समाए ते अॼु वक्त जे अंदर असां हुनखे मुख़्तलिफ़ ब्रांचिस में खणी था अचूं पिया ऐं मुख़्तलिफ़ उन जा कुझु कॉन्सेप्ट ॾियूं था पिया। जीअं जीअं हिकिड़ो सिलसिलो हलंदो रहंदो इन्हनि ॻाल्हियुनि खे वधीक ब्रीफ कबो आहे। हाणे असां अचूं था उन खां पोइ सेकंड डेफिनेशन ते, ऐं जेका सेकंड डेफिनेशन आहे उहा असांखे हिकिड़ी छा आहे बाबा किताब वारी डेफिनेशन ते था अचूं पिया। उहा डेफिनेशन असांखे हिकिड़ो क्लासिकल कॉन्सेप्ट हुयो या पुराणो कॉन्सेप्ट जंहिंखे चऊं, हीअ असांजी जेका ब्रांच चऊं था पिया त इट इज़ द ब्रांच ऑफ साइंस विच डील्स विद स्टडी ऑफ मैटर एंड एनर्जी एंड देयर इंटरेक्शन बिटवीन देम। हाणे 1500 खां 1600 जे विच वारो जेको टाइम हुयो उन में हिकिड़ो ग्रेट साइंटिस्ट जंहिंखे फादर ऑफ साइंस फादर ऑफ फिज़िक्स कोठियो थो वञे पियो क्लासिकल फिज़िक्स में। फादर ऑफ फिज़िक्स जंहिंखे चयो थो वञे सर आइज़ैक न्यूटन जे नाले सां माण्हू अची पहुतो। फादर ऑफ फिज़िक्स जे अंदरि उन जो इहो कॉन्सेप्ट हो, किताब जे अंदरि असांखे उहा डेफिनेशन ॿुधाई त इट इज़ द ब्रांच ऑफ साइंस विच डील्स विथ स्टडी ऑफ मैटर एंड एनर्जी एंड देयर इंटरेक्शन बिटवीन देन। फिज़िक्स साइंस जी उहा ब्रांच आहे, उहा शाख आहे जेका मादे ऐं तवानाई जे विच में बाहिमी तालिक थी पई ॿुधाए। हाणे आयासीं इन ॻाल्हि खे सोचणु लॻासीं त भई बाज़ारि जेका काइनात में अहिड़ी काई बि शइ न आहे जेका मादो न हुजे। असां हिकु वारीअ जे नंढे नंढे ज़रे खां वठी करे नंढे पार्टिकल खां वठी करे इवन पहाड़नि ताईं वञूं, प्लेनेट ताईं वञूं, वॾनि वॾनि सयारनि ताईं वञूं, इहे सभु शयूं असांजी कई जॻह थियूं वलारनि, वज़न थियूं ॾेखारनि। हाणे असां हिनखे मादो चई था सघूं, मैटर। अच्छा, उन्हनि में का न काई एनर्जी बि ज़रूरु हूंदी आहे। उनजो सिंपल मिसाल ईअं ॾियूं बाबा, हिकिड़ो इलेक्ट्रिकल फैन खणो। बाबा इलेक्ट्रिकल फैन बाज़ारि जॻह बि वलारे थो, वज़न बि ॾेखारे थो पियो। हाणे इलेक्ट्रिकल फैन जेको आहे, हाणे उहो इलेक्ट्रिकल फैन बाज़ारि मैटर आहे, पर जेकॾहिं उनखे तव्हां इलेक्ट्रिकल एनर्जी न ॾियूं, उनखे लाइट बिजली जी न ॾियूंसि तालिक, त शायदि उहो फैन असांजो कम जो न रहंदो। साॻे तरीक़े सां भला जेकॾहिं असां वटि बिजली मौजूदु हुजे बल्कि इलेक्ट्रिकल फैन न हुजे, हाणे इलेक्ट्रिकल फैन न हुजण सां बाबा छा थींदो त हिन फैन जो कोई बि कॉन्सेप्ट ॼण न रहंदो। याने मास जो जेको डिपेंडेंट आहे उहो मैटर उहो एनर्जी ते आहे। एनर्जी जेका आहे उहा छा आहे बाबा मैटर सां थी तालिक रखे पई। विदाउट एनर्जी खां सवाइ मैटर कम जो न आहे, मैटर खां सवाइ एनर्जी कम न आहे। अञा बाबा ॿियो मिसाल, हिकिड़ो इंसानु आहियूं तव्हां असां, बज़ारि बाबा हिकिड़ो छा आहे इस्लामी पॉइंट ऑफ व्यू खां अशरफुल मखलूक़ात आहियूं, बल्कि साइंस जी पॉइंट ऑफ व्यू खां बाबा छा आहियूं असां हिकिड़ो मैटर आहियूं, जॻह बि वधारियूं था, वज़न बि ॾेखारियूं था। साॻे तरीक़े सां जेको असां में रूह आहे, असां में बाबा हिकिड़ो कमु करण जी जेका सलाहियत आहे, उहा असां में एनर्जी आहे। ख़ुदा न खाते हिकिड़ो इंसानु आहे, हिन जान खे छॾे थो वञे, उन मां जंहिं वक़्तु उन मां एनर्जी या रूह उन मां निकिरी वियो, छा ई मैटर कम जो रहंदो? नथो रहे। भला जेकॾहिं हीअ रूह अरवाह जेके सभु कुझु मौजूदु हुजनि ऐं छा हुते हीउ ढांचो न हुजे, मैटर न हुजे ठहियलु, छा उहो कम जो रहंदो? नथो रही सघे। हाणे हिननि ॿिन्ही शयुनि जो तालिक जेको आहे उहो छा थी वियो पाण बाबा इंटरेक्शन थियो, हिक ॿिए सां बाहिमी तालिक थी वियो। यानी मास बि हूंदो त एनर्जी बि हूंदी। विदाउट एनर्जी खां सवाइ मैटर कम जो न आहे, मैटर खां सवाइ बाबा एनर्जी कम जो न आहे। अच्छा, हिन कॉन्सेप्ट में जॾहिं असांजो फादर ऑफ क्लासिकल फिज़िक्स जो फादर आयो आइज़ैक न्यूटन, न्यूटन जेको पहुतो त उन बाबा क्लासिकल फिज़िक्स में ख़ासि करे मैकेनिक्स में वॾो कमु कयो। ऐं उहा मैकेनिक्स ई जेका आहे जंहिंखे असां ओल्ड फिज़िक्स जे नाले सां सुञाणूं था पिया। जॾहिं बाबा असां आयासीं वरी उन खां पोइ असां जंहिं वक़्तु आयासीं थर्ड बि असां कॉन्सेप्ट ते, त बाबा थर्ड असांखे कॉन्सेप्ट मॉडर्न फिज़िक्स में मिलियो। ऐं मॉडर्न फिज़िक्स में ग्रेट जेको साइंटिस्ट आहे उहो अल्बर्ट आइंस्टाइन आहे, जंहिं 1921 में नोबेल प्राइज़ खणी करे पंहिंजे फिज़िक्स जे अंदरि हिन हिकिड़ो नालो क़ाबिल क़बूल आहे, स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिविटी ते। 1921 में अल्बर्ट आइंस्टाइन जो नालो आयो, ऐं जंहिंखे असां 1900 खां पोयां वारी जेका फिज़िक्स आहे उनखे असां मॉडर्न फिज़िक्स या असां उनखे क्वांटम फिज़िक्स जो नालो ॾिनोसीं। ऐं 1900 खां पहिरियां वारी जेका फिज़िक्स आहे उनखे असां चाहे क्लासिकल फिज़िक्स जो नालो ॾिनोसीं। हाणे उन अल्बर्ट आइंस्टाइन असांखे थ्योरी ॾिनी, E=mc² इज़ कॉल्ड फिज़िक्स। मास कन्वर्टेड इनटू एनर्जी और एनर्जी कन्वर्टेड इनटू मास if a body is moving with a great speed or square the speed of light। हाणे स्पीड ऑफ लाइट सां जॾहिं कोई जिस्म मूव करणु शुरू कयो, उन जिस्म खे असां अल्बर्ट आइंस्टाइन जे कॉन्सेप्ट मूजिबि मास एनर्जी में कन्वर्ट थींदो आहे, एनर्जी मास में कन्वर्ट थी वेंदी आहे।
हाणे उन जो मिसाल इहो आहे त बाबा हिकिड़ो जेकॾहिं असां ॾिसूं था ख़ुदा न खास किथे बम ब्लास्ट वग़ैरह बि थिए थो मॉडर्न दौर में न्यूक्लियर फिज़िक्स जे अंदरि या क्वांटम फिज़िक्स जे अंदरि इहे काफ़ी असांखे कॉन्सेप्ट था मिलनि पिया। अगरि जेकॾहिं असां ॾिसूं था पिया त बाबा हिकिड़ो बम आहे उन 3 किलो 4 किलो 5 किलो हुन में कोई न कोई वज़न आहे। हाणे 4 किलो 5 किलो जेको असां हुनखे केजी में शो था कयूं किलोग्राम में शो था कयूं इहो हिकिड़ो मैटर आहे मास आहे बाबा। हाणे इहो मास जेको आहे उहो बाबा जंहिं वक़्तु टुटंदो आहे त उहो मास जे सूरत में न टुटंदो आहे, उहो वरी छा में हूंदो आहे एनर्जी जे सूरत में, हिकु धुएं जे सूरत में बाहि जे सूरत में। ऐं अच्छा उन वक़्तु जेका स्पीड हूंदी आहे उहा स्पीड केतिरी हूंदी आहे ग्रेट स्पीड ऑफ लाइट। जीअं बाबा रोशनी तेज़ हलंदी आहे बाबा अहिड़े तरीक़े सां स्पीड ऑफ लाइट सां हलंदो आहे। हाणे इहे असांखे जेके आहिनि बाबा इंट्रोडक्शन में फिज़िक्स में मिलियूं, वरी इंशाअल्लाह अल्लाह सां चाहियो वरी ॿिए लेक्चर में मिलंदासीं फिज़िक्स जे ब्रांचुनि सां। ऐं तव्हांजो इहो सिलसिलो हलंदो रहंदो, तेसीं ताईं तव्हां पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह निगहबान। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.